दादू उमेरुबाब चांडियो जे पीउ समेत 3 घर भातियुनि जा क़त्ल केस जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ॿुधणी। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। उमेरुबाब चांडियो फरियादी समेत अदालत पहुती। सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया। उमेरुबाब चांडियो जे घर भातियुनि जे ॿुधणी दौरान सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया। सरदार अहमद चांडियो ऐं केस जे फरियादी परवेज़ चांडियो खे तलाशी बाद अदालत में छॾियो वियो। उमेरुबाब चांडियो जे पीउ समेत 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में ॿुधणी दौरान जांच ऑफिसर मोहम्मद अली दुरानी खां फरियादी ऐं जवाबदार धुर जे वकीलनि पारां क्रॉस चेकिंग मुकमल करे वरिती। अदालत केस जी ॿुधणी 2 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। उमेरुबाब चांडियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन वक़्त ताईं जेके सबूत ऐं शाहिदियूं अदालत में पेश कयूं आहिनि उहे सरदारनि खे सज़ा ॾियारण लाइ काफ़ी आहिनि। अदालत खे हुन केस जे डे बाय डे ॿुधणी करे केस जल्द उकलाइणु घुर्जे छो त असांखे थ्रेट आहिनि। सिर सां कफ़न ॿधी अदालत पहुचूं था। जांच ऑफिसर मोहम्मद अली दुरानी जेका CDR कढाए ऐं जांच कई जंहिं में हुन SHO करीम बख्श चांडियो खे जवाबदारनि खे सहूलियतूं फराहम करण ऐं जवाबदारनि सां राब्ते में हुअण जी रिपोर्ट ॾिनी हुई। उमेरुबाब जांच ऑफिसर जो कमु जांच करणु हूंदो आहे, जवाबदारनि जी सुञाणप करणु नाहे हूंदो। जवाबदारनि जी सुञाणप फरियादी शाहिद ऐं मुशीर कंदा आहिनि। उमेरुबाब सरदार अहमद चांडियो चयो आहे त जंहिं जांच ऑफिसर खे फरियादी धुर घुरायो हो उन जवाबदारनि जी सुञाणप न करे सघियो आहे। असांजी सम्झ मुताबिक़ केस फाइल थी वियो आहे। बाक़ी वरी का ॿी दरख़्वास्त अदालत में न ॾिनी वञे। सरदार अहमद चांडियो